मोहतरम दोस्तों, हूँ तो पाकिस्तान ठहण के पहिरें ॾींहं खां अञा शायद पाकिस्तान ठहियो भी न हुयो, तो पाकिस्तान ठहण खां पहिरीं हिकिड़ो प्लान ठहियो तो सिंध ते कब्ज़ो करणो आहे। ही कल्ह जेका बहरिया टाउन के भरिसां सिंधी ॻोठ ते हमिलो थियो आहे, जंहिंमें ही चाचो जेको असां सां गॾु वेठो आहे, साईं ते हमिलो थियो आहे, हिन जे पुट ते हमिलो थियो आहे, उन ते तशदुद कयो आहे, उन्हनि खे ज़ोरी लॾाइण जी कोशिशि थी आहे, उन्हनि जे घरनि ड्राइण जी कोशिशि थी आहे। ही उन जी कड़ी आहे, ही उन जो सिलसिलो आहे। ही पाकिस्तान जो दुश्मन, अवाम दुश्मन टोलो, ही पाकिस्तान जो मुल्क दुश्मन टोलो जेको पाकिस्तान ठहण जे पहिरें ॾींहं खां वठी करे मुसलसल सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा कंदो रहियो आहे ऐं पंहिंजे मख़सूस सरमाएदार टोले जे थ्रू ख़ासि तौर ते कराची ते कब्ज़ा करे उतां जे मक़ामी सिंधी माण्हुनि खे बेदख़ल करे उन्हनि जा ॻोठ ड्राहे उन्हनि जी मिल्कियतुनि ते ज़ोरी कब्ज़ा करे उते पंहिंजूं बिल्डिंगूं, उते पंहिंजूं मुख़्तलिफ़ स्कीमूं, उते बिल्डरनि जे थ्रू ही जेके दौलतूं ऐं पैसा पिया कमाइनि, क़ौमी अवामी तरीक़े ने सख़्तु मज़म्मत करे थी। ही माण्हू हिते सदियुनि खां आबाद आहिनि। ही मिल्कियतूं, ही ॻोठ, ही शहर, ही ज़मीनूं हिननि जे सदियुनि खां हिननि अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं आहिनि। उहा हिननि जी क़ानूनी मिल्कियत आहे, उहा हिननि जी ज़ाती मिल्कियत आहे। उहा कंहिं को एरू गेरूअ कंहिं हिननि खे को ईअं मुफ़्त में या कंहिं गिफ्ट में कोन ॾिनी आहे। जेके माण्हू सदियुनि खां आबाद पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, पंहिंजे ॻोठनि में वेठा आहिनि, गैर क़ानूनी तौर ते, गैर आइनी तौर ते उन्हनि माण्हुनि खे उथारे बेदख़ल करे ॻोठनि ड्राइण जी कोशिशि कई पई वञे। इन गैर क़ानूनी अमल जी सख़्तु मज़म्मत कयूं था। ऐं ही कल्ह जेको ॻोठाणनि ते तशदुद थियो आहे, उन्हनि जे ॻोठ खे ड्राइण जी जेका कोशिशि थी आहे, उन ते क़ौमी अवामी तहरीक जे सरवाण मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब सॼी सिंध में ऐं पार्टी इहो फ़ैसिलो करे सॼी सिंध जे हर ज़िले, हर तालुके में एहतिजाज जो ऐलान कयो आहे, जंहिंजे सिलसिले में अॼु सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में एहतिजाज थिया आहिनि। सुभाणे मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाज आहिनि ऐं ॿिए ॾींहुं बि मुख़्तलिफ़ ज़िलनि सां गॾोगॾु कराचीअ जे टिनि ज़िलनि मलीर, क्यामाड़ी ऐं सेंट्रल मलीर कराची प्रेस क्लब ते क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतिजाज आहे। असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असीं पंहिंजे ॻोठनि खे बचाईंदासीं। हीअ असांजा क़ानूनी ॻोठ आहिनि, हीअ असांजे अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं आहिनि, हीअ असांजूं ज़ाती ऐं क़ानूनी मिल्कियतूं आहिनि। असां उन्हनि खे हर क़ीमत ते बचाईंदासीं। सिंध जो आवाम बचाईंदो। हीअ जेका गुंडागर्दी थिए पई, हीअ जेका पुलिस गर्दी थी पई, उन सॼी पुलिस ऐं गुंडागर्दीअ में मलक रियाज़ सां गॾु गवर्नमेंट ऑफ सिंध जो बि हथु आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध उन्हनि सां भाङे भाईवार आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध जो उन्हनि में हिसो आहे। ख़ुदि उहे माण्हू जिन खे कल्ह मिसकिन माण्हुनि, पोरित माण्हुनि, पहिरें उघाड़नि माण्हुनि वोट ॾेई इक़्तिदार में मोकिलियो आहे, अॼु उहे उन्हनि ॻोठनि खे, कराची जे ॻोठनि खे सहूलियतुनि ॾियण जे बजाए, उन्हनि खे उते तालीम ॾियण जे बजाए, उन्हनि खे रोडनि रस्तनि ॾियण जे बजाए, उन्हनि खे पाणी ॾियण जे बजाए अॼु उन्हनि खे बेदख़ल करे, अॼु उन्हनि खे बेघर करे दरबदर ऐं खाक बसर कयो पियो वञे। क़ौमी अवामी तरीक़े इन ॻाल्हि जी सख़्तु मज़म्मत करे थी ऐं मुतालबो करे थी, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं हाई कोर्ट ऑफ सिंध खां, त फौरी तौरु नोटिस वठी कराचीअ जे सिंध जे असुली बाशिंदनि, असुली धरती धणियुनि सां जेका ही गैर क़ानूनी अमल थियो आहे, जेका इहा गुंडागर्दी कई पई वञे, जेको ही गैर क़ानूनी अमल कयो पियो वञे, उनजो फौरी तौरु नोटिस वठी ऐं ॻोठाणनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ॻोठाणनि जी मिल्कियतुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, उन्हनि जे ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, जेको हुननि जो क़ानूनी हक़ आहे। हू पाकिस्तान जा शहरी आहिनि। इन करे पाकिस्तान शहरी हुजण जे नाते जेके बि हक़, बुनियादी हक़ ॿियनि समूरनि माण्हुनि खे आहिनि, उहे हक़ हिन सदियुनि खां आबाद हिननि ॻोठनि में रहंदड़ माण्हुनि जा बि आहिनि। उन्हनि खे बेघर करे, उन्हनि जे ख़िलाफ़ु गैर क़ानूनी ऐं हीअ जेके हलाऊं करे ऐं हीअ जेके गुंडागर्दियूं ऐं बदमाशियूं करे, इहे जेके सभु कुझु थिए पियो फौरी तौर ते बंदि थियणु खपे। सिंध जो अवाम पंहिंजे बचनि जो, पंहिंजे धरतीअ जो, पंहिंजे ॻोठनि जो, पंहिंजे मिल्कियतुनि जो, पंहिंजे वसीलनि जो भरपूर तरीक़े सां तहफ़ुज़ कंदो। ऐं हिन क़िस्म जूं जेकॾहिं ज़्यादतियूं थियूं त कराची समेत सॼी सिंध जो अवाम मैदान ते ईंदो ऐं उन सिलसिले में क़ौमी अवामी तरीक़ो एहतिजाज कयो आहे। असीं आवाम वटि वेंदासीं, असांजो फ़ैसिलो आवाम कंदो ऐं उन सां गॾिजी सिंध जे समूरे अवाम सां गॾिजी पंहिंजे मिल्कियतुनि जो तहफ़ुज़ कंदासीं। महिरबानी।